सजण ऐं साणे कंहिं अणासी विसरे हेफ़ तनी खे होए वतन जन विसारियो। साथियों, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं इस्लामाबाद में। इस्लामाबाद जी फैसल मस्जिद में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिते मौजूदु जेके बि सिंधी हुया उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु हो त कराची में जेके बि वफ़ाक़ जी ॿेटनि ते कब्ज़ा हली रहिया आहिनि उन कब्ज़नि ख़िलाफ़ ही मुल्कगीर एहतजाज करण लाइ बि तयारु आहिनि। मगर इन्हनि जो इहो चवणु हो त सिंध में जीअं डॉक्टर कादिर मक्सी साहिबु एहतजाजी तहरीकूं हलाए रहियो आहे, उन्हनि जी पहिरियां कराची में ॾिनल एहतजाजी काल ऐं उनखां पोइ मुकमल सिंध में शटरबंद हड़ताल थी हुई। ही चाहिनि पिया फेडरल में मौजूदु जेके बि सिंधी आहिनि मौजूदु उहे चाहिनि पिया त जे सिंध मां को बि क़ौम परस्त अॻवान या जमहूरी पार्टी मां कोई बि हिते अचे थो ऐं एहतजाज करे थो त असीं उन्हनि जी मुकमल हिमायत कंदासूं। उन्हनि खां वधीक उन्हनि जो इहो चवणु हो त वफ़ाक़ तरफ़ां जेको बि हिन वक़्तु सिंध जे ॿेटनि ख़िलाफ़ साज़िश हली रही आहे ऐं सदर जे नोटिफिकेशन खां पोइ इहो वाज़े पैगाम सिंधियुनि तरफ़ वियो आहे त PTI जो कोई बि मोटो सिंध में नाहे ऐं हू सिंध दुश्मन पार्टी आहे। सिंध दुश्मन पार्टी खे मुकमिल सिंधी रद्द कनि था ऐं पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि था त महिरबानी करे इहो पंहिंजो ॾिनल नोटिफिकेशन वापसी वठंदा, ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। महिरबानी।